नाज़रीन, सदर डॉक्टर आरिफ अलवी बजट तजवीज़ ऑर्डिनेंस जी सूरत में लागू करण ते एतराज़ वारे छॾिया आहिनि, जंहिंखां पोइ हुकूमती टीम गौर विचार में मसरूफ़ आहे। ज़रियनि मूजिब सदर चाहे थो त बजट तजवीज़ूं ऑर्डिनेंस बदिरां बिल जी सूरत में पार्लियामेंट में पेश थियनि, जॾहिं त हुकूमती मौक़िफ़ आहे त पार्लियामेंट मां बिल जी मंज़ूरीअ में वधीक वक़्तु लॻी वेंदो। सदर आरिफ अलवी बजट तजवीज़ूं ऑर्डिनेंस की सूरत में लागू करण ते एतराज़ वारे छॾिया आहिनि। ज़रियनि मूजिब हुकूमत अॼु ऑर्डिनेंस जारी करे मिनी बजट लागू करण चाहे थी, जंहिं लाइ कानून वारी वज़ारत ऑर्डिनेंस जो जाइज़ो वठी रही आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सदर जे एतराज़नि खां पोइ हुकूमती टीम गौर विचार में मसरूफ़ आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सदर चाहे थो त बजट तजवीज़ूं ऑर्डिनेंस बदिरां बिल जी सूरत में पार्लियामेंट में पेश थियनि, जॾहिं त हुकूमती मौक़िफ़ आहे त पार्लियामेंट मां बिल जी मंज़ूरी में वधीक वक़्तु लॻी वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत सदर सां ॿीहर राब्तो करे सघे थी ऐं खेसि दरख़्वास्त कई वेंदी त काबीना मां मंज़ूरीअ खां पोइ फौरी तौर ते ऑर्डिनेंस जारी कयो वञे। ज़रियनि मूजिब पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान हुकूमत ऑर्डिनेंस जारी नथी करे सघे। हुकूमत गॾियल इजलास खे ख़त्म करे थी त इजलास घुराइण लाइ ॿीहर सदर सां राब्तो करणो पवंदो ऐं हुकूमत खे ख़दशो आहे त गॾियल इजलास ख़त्म कयो वियो त सदर ॿीहर इजलास न सॾाईंदो। ॿिए पासे सदर आरिफ अलवी सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार मुलाक़ात कई, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में इसहाक डार IMF सां ॻाल्हियुनि बाबति सदर खे आगाह कयो ऐं IMF जे मुतालबनि बाबति बि ॿुधायो। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में हुकूमत तरफ़ां मिनी बजट ऑर्डिनेंस जी सूरत में लागू करण ते बि ॻाल्हि ॿोल्हि कई वई।